जैकमाबाद का ब्यूरो चीफ गुलाम हुसैन जखरानी जी रिपोर्ट मुताबिक शहर के सियासी समाजी दीनी वापारी और कौम परस्त तंजीमुन के शहरी इतिहाद पारा बदअमनी खिलाफ सुप्रीम काउंसिल जो इजलास इलेक्शन बाद जिले बदअमनी की बाह में वकोड़ियल है। 26 फरवरी ते मुज़ाहरे जो ऐलान एहतजाजी तहरीक हलाइण जो फैसलो। खबर मुजब शहर के सियासी समाजी दीनी वापारी कौम परस्त तंजीमुन के शहरी इतिहाद जैकमाबाद के सुप्रीम काउंसिल जो इजलास सदर मोहम्मद यासिर अबड़ो की सदारत हेठ अबड़ो हाउस जैकमाबाद में थी गुजरियो। इजलास में शहरी इतिहाद के जनरल सेक्रेटरी डॉक्टर एच अंसारी, चैम्बर्स के सदर अहमद अली खान बिरोही, मेहरान सोशल फोरम के चेयरमैन एडवोकेट अब्दुल सुमरो, JUI के चाकर खान जखरानी, इतिहाद के नायब सदर रहमतुल्लाह खोसो, मोहम्मद आलम खोसो, जिस्कम के अब्दुल वहीद बिरोही, हिंदू पंचायत के श्री चंद, PTI के एहसान सुहाग, APC मोहम्मद शोबान अबड़ो, शिया तहरीक के शाहिद जवादी, सिटी फोरम के मियाँ अहमद बुलेदी, नसरुल्लाह डोमकी, कलात मर्चेंट के हाजी गुल हसन टालानी, लखमीर चाचड़, अब्दुल फताह डोमकी, PP शहीद भुट्टो के रियाज अहमद लाशारी, अमन इतिहाद के शफी मोहम्मद अबड़ो, नौजवान इतिहाद के खालिद कटबार, ह्यूमन राइट के राहिल मंगी, सहाफ़ी मोहम्मद सिद्दीक टालानी, अब्दुल नबी लाचारी, रिजवान चाचा, रोशन लाला, समाजी वर्कर मोहम्मद अमीन खोसो समेत सिविल सोसाइटी के नुमाइंदन और मोअज़्ज़िज़ीन वॾे अंग में शिरकत कई। इजलास में मुक़ररी चयो त इलेक्शन का बदअमनी कर खयो है। खबर ना है वोट ॾियण या न ॾियण की सज़ा ॾिनी पई वञे। ॿार औरतूं ऐं पोढ़ा भी महफ़ूज़ न आहिनि। पुलिस अमुन कराइण में नाकाम थी वई है। ॾींहं ॾिठे जो शहर में क्लाशनकोप खणी सरेआम वहशत फैलाए वञे थी, पर उन्हनि खिलाफ़ कार्रवाई नथी कई वञे। थाणनि ते अवाम जूं दाह ॿुधण वारो को बि नाहे। थाणा अवाम जे तहफ़ुज़ बजाए ग़रीबनि खे लुटण फुरण में मसरूफ़ आहिनि। हुननि चयो त असां टैक्स अदा कयूं था, अमुन ऐं तहफ़ुज़ ॾियण पुलिस जो कमु आहे। इजलास में चयो वियो त वकीलनि जे बेंच ठाहे पुलिस की नाअहली ऐं बदअमनी ऐं बदमस्ती ख़िलाफ़ कोर्ट जो दरवाज़ो खड़काए वेंदो। हुननि चयो त अवाम जे तहफ़ुज़ लाइ पुलिस चौकियूं ख़त्म करे ॾोहारियुनि खे छूट ॾिनी वई आहे। जैकबाबाद जे 10 सालनि जो नवीद लाचारी 8 महीननि खां अगवा थियल आहे, पर पुलिस उन जे बासियाबी लाइ कखु खणी बीणो न कयो आहे। हुननि चयो त अमन जो क़याम लाइ ॾोहारियुनि खे बग़ैर कंहिं फ़र्क़ जे जकड़णो पवंदो ऐं हुननि ऐलान कयो त 26 फरवरी 2 बजे सूमर ॾींहुं शहीद अल्लाह बख्श पार्क जैकमाबाद खां प्रेस क्लब ताईं वॾो मुज़ाहिरो कढी धरणो हयो वेंदो। वधीक चयो त जेकॾहिं अमन बहाल न थियो ऐं अवाम जा फुर ऐं चोरी थियल सामान वापसि न कराया विया त मुसलसल एहतजाजी तहरीक हलाई वेंदी ऐं शटर डाउन हड़ताल भी कई वेंदी।